कंदकोट खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल ख़ालिक चाचड़। पॉपुलेशन खाते में मुबैना तौर करोड़ रुपयनि जे करप्शन जो इंकशाफ थियो आहे। पॉपुलेशन ऑफिस जे 3 महीननि जे आयल बजट ज़िले ऑफिसर अनवर फुलपोट्रो ऐं अकाउंटेंट सरवर बेचाराणी जे मिली भगत सां 10 ॾींहनि अंदरि समूरी बजट हड़प करे छॾी, जंहिं जी बजट कापी आवाज़ टीवी न्यूज़ पारां हथ करे वरिती आहे। पॉपुलेशन खाते जे अमलदारनि 10 ॾींहनि में अहिड़ो को बि कमु नाहे कयो वियो जो 3 महीननि जे आयल बजट 10 ॾींहनि में ख़र्च थी सघे, जेका आवाम सां सरासर नाइंसाफ़ी आहे। पॉपुलेशन खाते जे ॿिन्ही अमलदारनि जे मुबैना करप्शन सबबि क़ौमी ख़ज़ाने खे लखें रुपयनि जो नुक़सानु रसियो आहे। वधीक सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवान पॉपुलेशन खाते जे सेक्रेटरी खां मुतालबो कयो आहे त बिना कंहिं देर जे 3 महीननि जे आयल बजट जी शफ़ाफ़ जांच कराए पॉपुलेशन खाते जे ज़िले ऑफिसर अनवर अली फुलपोट्रो ऐं अकाउंटेंट ग़ुलाम सरवर बेचाराणी ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे हड़प कयल रक़म वापसि कराए क़ौमी ख़ज़ाने खे वधीक थींदड़ नुक़सान खां बचायो वञे।